जी नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियां खिपरे शहर में। अॼु हिते मूंसां गॾु मल पहलवान मौजूद है। सूफ़ जंहिंजो नालो है, जंहिं बेहतरीन मल विड़ियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु खिपरे जो नालो रोशन कयो, पंहिंजे इलाइक़े जो नालो रोशन कयो ऐं मुल्क जो बि नालो रोशन कयो, जंहिं बेहतरीन मल बि विड़ियूं आहिनि। अॼु असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त मल जे हवाले खां, उहे खिपरे शहर जा सदर भी आहिनि, त अॼु असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं मल जे हवाले खां तव्हांखे कहिड़ी ॼाण आहे, मल में कहिड़ा मुक़ाबला थींदा आहिनि, कहिड़ा जांठा थींदा आहिनि, त अचो अॼु असीं उन्हनि सां ॻाल्हायूं था। मल जे हवाले खां मल में कहिड़ा जांठा जांठो वारो थींदो, अखर बुरड़ी अदा गोॾा गॾी ऐं ॼणा वारो ऐं जांठो, इहो मल जो आहे। ताक़त रखणु ऐं हिफ़ाज़त पंहिंजी जान ते रखणु, उहो कुझु माना आहे कोन। 20 साल के मूंखे विढ़ंदे थिया मल खे, सम्झो, जंहिंमें ॾंद बि टुटी पिया, हर शइ जी। हींअर खिपरे तालुके मूंखे सदर चूंडियो आहे, जंहिंमें असांजा वॾा भला भला मल हुआ, उहे मरी विया, बाक़ी ताक़ी रहिया आहिनि। ऐं असांजो इहो आहे त असां मल एसोसिएशन में असां चऊं था त असांजी इज़त कई वञे ऐं जेको फंड। हा, त मैदान में पोइ हुते कीअं तव्हांखे महसूसु थींदो आहे त हाणे तव्हां मैदान में साम्हूं बि हिकिड़ो बाबा जवान बीठो आहे, त भई असीं बि जवान आहियूं, पोइ वञूं था, पोइ संदरो थिए थो, पोइ हाणे उहो किरण चढ़णु अलाह जे वस में ॻाल्हि आहे। पंहिंजी हिफ़ाज़त कयूं था, पोइ जांठो लॻे, वारो थिए, पोइ जहिड़ो हिसाबु किताबु थिए, पोइ दसणो आहे, ताक़त बि खपे थी, हर शइ जो शौक़ु, खाधा ख़र्चु कोन्हे, हाणे का ॻाल्हि कोन्हे, मौलाई माण्हू ग़रीब मिसकिन नथो रसे। जॾहिं तव्हां मल खटे ईंदा आहियो त पोइ तव्हांखे छा मिलंदो आहे? असांखे इहो ई मिलंदो आहे, रुपयो 5-10 रुपया जेके अमीर हूंदा आहिनि, ग़रीब वीचारा उहो ॾींदा आहिनि, उहो मिलंदो आहे, ॿियो कुझु कोन मिलंदो आहे। हालांकि तव्हां हाणे गवर्नमेंट खां कहिड़ी अपील कंदो त तव्हां जेके मल इहो ई गवर्नमेंट खां इहो ई चवंदा त भई मल जी को इज़त कई वञे, चाहुं जे लाइ अहिड़ो फंड कयो वञे या हुनखे ॾिनो वञे त माण्हू जेको अॻिते मंज़िल करे पहलवानी जी। जी नाज़रीन, ही तव्हां सूफ़ जो ॻाल्हियूं ॿुधो। सूफ़ जो चवणु आहे त मल हिकु बहितरीन रांदि आहे, पहिरीं सिर्फ़ु सिंध में हूंदी, हाणे पूरे मुल्क में खेॾी वञे थी, ऐं इन खे अञा मल खे हथी वठण सां गॾोगॾु इन खे ॿियनि मुल्कनि में बि इहा मल जो मुक़ाबला कराए वञे, त जीअं असांजी इहा जेका मल जी जेका रांदि आहे पूरी दुनिया में फेमस थी वञे। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो।